इस्लाम गिराम फरोशी ऐं धोखेबाज़ी ततफ़ीफ़ खोट खां रोके ऐं मना थो करे। हता क़ुर शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला सूरत ॿिए ज़िक्र फरमाई वैलुल लिल मुतफ़्फ़िफ़ीन अल्लज़ीना इज़ा इक्तालू अलन्नास यस्तौफ़ून व इज़ा कालूहुम अव वज़नूहुम युख़्सिरून। अहिड़नि माण्हुनि जे लाइ वैल आहे जेके पाण वापार में हर शइ पूरी करे वठनि ऐं ॿियनि खे ॾियनि उहा खोटी करे ॾियनि, खोटी शइ ॾियनि पूरी करे वठनि, हिन जे लाइ वैल आहे। अहिड़ी तरह वैल जो लफ़्ज़ क़ुर शरीफ़ में कई दफ़ा आयो आहे। रिवायत में अचे थो सहाबा किराम हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वैल जे बारे में पुछा कई त वैल छा आहे? फरमायो वैल हिकिड़ी जहन्नम जी वादी आहे, हिकिड़ो इलाइक़ो आहे जहन्नम, हिकिड़ो तबिको आहे जो ख़ुदि जहन्नम पाण उन पंहिंजे तबिके जे हवाले सां रब्बुल आलमीन खां रोज़ाना 70,000 मरतबा पनाह। अल्लाह तबारक व तआला इन ततफ़ीफ़ वारनि जे लाइ वैल जो ज़िक्र फरमायो जेके माण्हुनि खे शइ खोटी ॾियनि